तौहीद अवां खे ॿुधायमि वरी दिल घुरे थी त निज तारीफ़ मुस्तफ़ा साईं जी अवां खे ॿुधायां। वो शेर बिठाईंदड़ पुराणो शायर मौलाना नूरदीन मसरूर ही मौलाना सुल्तान अहमद मरहूम अल्लाह ताला इन जे कब्र जे मथां में करोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। मौलाना नूरदीन मसरूर अल्लाह ताला उन्हनि जे कब्र जे मथां में करोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। उन शायर छा चयो चई ही बेआम जा मिठा तुझे नुबुवत जो कमाल ही बेआम जा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल ही बेआम जा मिठा न पढ़े अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे न पढ़े अरबी अलिफ बाता कहीं उस्ताद वटे हल करे इंजील पियो तौरे तजात रहे सुवाल ही बेआम जा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल ही बेआम जा मिठा हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर हज़र मौता खां आयो खिदमत में वाइल बिन हुजुर रूम खां हज़रत सुहैबई हबश खां हज़रत बिलाल रूम खां हज़रत सुहैबई हबश खां हज़रत बिलाल ही बेआम जा मिठा तुझे नुबुवत जो कमाल खुल्क तो कुरान हो बियो छा चवां खूबी खिसाल ही बेआम जा मिठा पियो न मासूम तो मशहूर मके जो यतीम पियो न मासूम तो मशहूर मके जो यतीम पियो न मासूम तो मशहूर मके जो यतीम पियो करे परवेज किसरा जी सजी शाही जवाल ही बेआम जा मिठा मुस्तफ़ा साईं जन अमड़ साइण जे बतन अतहर में आहिनि अल्लाह तबारक व तआला अबे जो सायो घुराए वरतो मुस्तफ़ा साईं जन ॼमी पिया अञा चंद सालन जा नंढड़ा ॿार हुया त अमड़ जो सायो वयो यतीमी हालत में पर जॾहिं नुबुवत वारो ऐलान करण फरमाइनि था पाण इन यतीमी अंदाज वारे बयान खे अपनाए मथे अचनि था सफ़ा पहाड़ीअ ते बीह करे कुरैश मक्का मक्के जे कुरैशन के सॾनि था पाण उन्हनि खे तबलीग जो ऐलान करनि था। पहिरियों पाण फरमायूं त फलबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्ल मुंहिंजा मिटरो मुंहिंजा रिश्तेदारो मुंहिंजे शहर वारो मां तव्हां में 40 साल जिंदगी गुज़ारी थम फलबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्ल अॼु खां अॻु में हेतिरी उमिरि तव्हां में गुज़ारियमि हल वजदतुमूनी सादिकन ओ काज़िबा आहियां त यतीम पंहिंजे जाइ ते छोरो ॿार पर एॾी ज़िंदगीअ में कॾहिं मूंखे तव्हां सचो ॾिठो आहे या कूड़ो ॾिठो अथव कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो अथव हुननि चयो साईं तव्हां ॻाल्हि कहिड़ी था चओ जर्रबनाक मिरारा मा वजदना फीका इल्ला सिदका कई मर्तबा असां तव्हांजो इम्तिहान बि वरितोसीं पर सच खां सवाइ मोहम्मद अमीन मोहम्मद करीम तो में कुझु न आहे चओ त चओ छा था पाण फरमायो त कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून चओ त अल्लाह खां सवाइ कोई इलाह कोन्हे। हाणे उहे कंहिं ॿिए शाइर चयो त जित रईस वॾेरा जाम हुया सरदार कुरैशी सॾजनि पिया जित रईस वॾेरा जाम हुया सरदार कुरैशी सॾजनि पिया उते हिकिड़े यतीम ते नाज़िल जे क़ुरान करे त करे थो सघे रब यतीम जे मथां क़ुरान मजीद नाज़िल करे त तुंहिंजी कुदरत आहे रईस वॾेरा रहिजी विया मुस्तफ़ा अॻिते मुस्तफ़ा कहिड़ो मुस्तफ़ा बदवी जंग जो माण्हू जंग जे जानवर ॻोह खे पकड़े थो अचे मुस्तफ़ा जे आॾो पेश थो करे सही ॻोहा जंग मां पकड़े आयो आहियां
तव्हांजे लाइ कुझु शाहिदी ॾे त मां बि कलमे पढ़ण जे लाइ तयारु आहियां। मुस्तफ़ा साईं जन ॻोह सां ॻाल्हाइनि था जीअं माण्हूअ सां ॻाल्हाइबो आहे। पाण फरमायो त या ज़ब मन ताबुद, ॻोह कंहिंजी इबादत कंदी आहे? ॻोह फौरन माण्हूअ वांगुरु जवाबु ॾिनो त उन अलाह जी इबादत कंदी आहे जंहिंजो अर्श आसमाननि में अर्श आहे। उन अलाह जी इबादत कंदी आहे जंहिंजो समुंडनि में रस्ता आहिनि। उन अलाह जी इबादत कंदी आहे जंहिंजी ज़मीन जे तख़्ते ते बादशाही आहे। पाण फरमायो त या रब मन अन, ॻोह भला ॿुधाए त मां केरु आहियां? चए अंत मुहम्मदुर रसूलुल्लाह ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादक, तूं मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे, पोयों नबी आहे, तोखां बाद में नुबुवत कोन्हे का। उन चयो त साईं हथ अॻिते वधायो, मां कलमो पढ़ां। झंग जे जानवर तव्हांजे मथो ईमान आंदो, पर जंहिंखे घुर थी उनखे घुर थी, पर घुर न थी त अबू जहल, अबू लहब, उतबो शेबो, मुस्तफ़ा जा रिश्तेदार, मके जे शहर वारा, घर में दर में जी चवंदा आहिनि, सिंधीअ में पाक ॾींदा आहिनि तबा वरो वरे ते रखियल आहे, पर होॾो जो नज़र रहम वारी न पई त परे थी विया। होॾे रहम जी नज़र पई त बिलाल हबश खां आयो, हज़रत सुहैब रूम खां आयो, परे परे खां मुस्तफ़ा जे ख़िदमत में आया। हिते रहम वारी नज़र न पई त बदबख्त थी विया, तड़जी विया। हीअं चइजे त अॼु तव्हांजे मथां अलाह रहम वारी नज़र विधी आहे जो हिते वेठा आहियो, हेतिरो वक़्तु इंतज़ार कयो अथव, अॼु बि अलाह जी रहम जी नज़र तव्हांजे मथां अथव। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। शाइर शेर में चयो त मुस्तफ़ा यतीमी हालत में छा चई? पीउ न मां मासूम तूं मशहूर मके जो यतीम, पीउ न मां मासूम तूं मशहूर मके जो यतीम, पियो करे परवेज़ किसरा जी सजी शाही ज़वाल, ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल, ख़ुल्क़ तो क़ुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल, ही बिया मुंहिंजा मिठा। ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफर ते बार बार, ॾींहं जो लश्कर कशी काहूं कुफर ते बार बार, रात जो मेराज रफ रफ ते खुदा सां कील काल, रात जो मेराज रफ रफ ते खुदा सां कील काल, ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल, ख़ुल्क़ तो क़ुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल, ही बिया मुंहिंजा मिठा। बदर में एॾो वॾो लश्कर न तो हथियार हो, बदर में एॾो वॾो लश्कर न तो हथियार हो, भी उते बूजहल खे नीगर कोहन पिया नौ निहाल, ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल, ख़ुल्क़ तो क़ुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल, ही बिया मुंहिंजा मिठा। दहयतुल क़ल्बी शकिल जिबरील जी आर बार, दहयतुल क़ल्बी शकिल जिबरील जी आर बार, बेतरफ़ क़ुरान जे जोड़े न को आयत मिसाल, ही बिया मुंहिंजा मिठा। छा पछाड़ी जाम जमदे ई हुए मुंहिंजा नबी, छा पछाड़ी जाम जमदे ई हुए मुंहिंजा नबी, नाम तो मोहम्मद अमी हो अरब में 40 साल, नाम तो मोहम्मद अमी हो अरब में 40 साल, ही बिया मुंहिंजा मिठा। छा कयां साराह तो ऐ गुंबदे खजरा घणी, छा कयां साराह तो ऐ गुंबदे खजरा घणी, तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल, तो मदह मौला कई मसरूर खे कहिड़ी मजाल, ही बिया मुंहिंजा मिठा तुंहिंजे नुबुवत जो कमाल, ख़ुल्क़ तो क़ुरान हो ॿियो छा चवां खूबी ख़िसाल, ही बिया मुंहिंजा मिठा। ॿ आलिम सुहारा उन्हनि जा शेर अव्हांखे ॿुधायमि, दिलि घुरे थी त 3